Welcome to Time News Studios. You are watching 4 p.m. Bulletin. इस्लामाबाद जी एहतसाब अदालत पार्क लेन रेफरेंस में अगूणे सदर आसिफ अली ज़रदारी सूदो 13 जवाबदारनि ख़िलाफ़ चार्ज शीट जारी करे छॾी। 17 सिफ़नि ते ॿधल चार्ज शीट में चयो वियो आहे त आसिफ अली ज़रदारी तरफ़ां यूनिस किदवाई ऐं इक़बाल मेमण ज़रिए जाली कंपनी पार्थियूं नून क़ाइमु कई वई। नेशनल बैंक खां फ्रॉड ज़रिए कर्ज़ वठण जो मनसूबो ठाहियो वियो ऐं पोइ जाली कंपनी मां रक़म पंहिंजी कंपनी जे अकाउंट्स में मुंतक़िल कई वई। क्राइम प्रोसीड लिकाइण लाइ 1.5 अरब रुपयनि जी रक़म जाली बैंक अकाउंट्स ज़रिए घुमाई वई। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त हू समूरनि इल्ज़ामनि खे सम्झी वियो आहे, पंहिंजो भरपूर दिफ़ा करे इल्ज़ामनि खे रद्द कंदो। पाक फौज और इमरान खान की हुकूमत एक लाइन और लेंथ पे है, दोनों ही कई हैं गाड़ी के, और एक दूसरे के लिए वो जहाँ ज़रूरत पेश आती है वो एक दूसरे को मशवरा भी देते हैं और एक दूसरे के लिए अमली तौर पर काम भी करते हैं। ये समझ रहे हैं कि मौलाना फजलुर रहमान को इस्तेमाल करेंगे और फजलुर रहमान समझ रहा है कि वो सियासी तौर पर बच्चों को वर्गला सकेगा। दोनों भूल में है। फजलुर रहमान साहब जागते रहना, पिछली दफ़ा भी इन्होंने इस्तेमाल किया है। मरियम साहबा ने पथराव वाला जुलूस निकाला है, एक्चुअली वो खुद नाअहल हो चुकी हैं, वो चाहती हैं शहबाज क्यों इस तरह अहल फिर रहा है अभी तक। और ये पथराव ग्रुप, ये जितने पत्थर नैब पे पड़े हैं, तो नैब इनके जवाब में कोई फूलों की पत्तियां इन पे निशावर नहीं करेंगी। पहले भी मरियम ने नवाज शरीफ को यहाँ पहुँचाया, आज नवाज शरीफ जहाँ है वो मरियम की वजह से है, और अब शहबाज शरीफ को जहाँ पहुँचाना चाहती हैं वो मरियम पहुँचाना चाहती है। उस्मान बुज़दार के साथ इमरान खान खड़ा है जी। जब तक इमरान खान उस्मान बुज़दार के साथ खड़ा है, उस्मान बुज़दार को सत्ते खैर हैं। पाक फौज ऐं इमरान खान हिक लाइन ते आहिनि। गाड़ी जा ॿई फीता सही पिया हलनि ऐं जिते ज़रूरत पवंदी आहे हिक ॿिए खे मशवरो ॾियण सां गॾु पंहिंजे तौरु हिक ॿिए लाइ कम बि कंदा आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद जो चवणु आहे त इमरान खान 5 साल पूरा कंदो ऐं का बि तहरीक न हलंदी। फज़लुर रहमान साहब जागो गुज़िरियल भेरे बि तव्हांखे इस्तेमालु कयो वियो हो। मौलाना जी भुल आहे त संदसि मुतालबे ते पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग वारा पार्लियामेंट में इस्तीफ़ा ॾींदा। नवाज़ शरीफ अॼु जिते आहे मरियम नवाज़ जे करे आहे। मरियम नवाज़ हाणे शहबाज शरीफ खे बि उन जाइ ते पहुचाइणु घुरे थी। मरियम नवाज़ नैब में पेशीअ ते पथराव जुलूस वठी वई। लॻे थो त मरियम नवाज़ पेशी ते न पर पथराव ज़रिए किलो फ़तह करण लाइ वई हुई। जेसीं ताईं वज़ीर आज़म जो साथ आहे, उस्मान बुज़दार जो सभु ख़ैर आहे ऐं पंजाब जो वॾो वज़ीर रहंदो। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान शेख रशीद जो चवणु हो त सऊदी अरब सां थोड़ियूं घणियूं ग़लति फ़हमियूं ख़तमु थी वियूं आहिनि। आर्मी चीफ ऐं DGISI सऊदी अरब वेंदा ऐं पोइ थोरो घणो फ़र्क़ु बि ख़तमु थी वेंदो। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ तोशाखाना रेफरेंस में इश्तिहारी ॾोहारी करार ॾियण वारे एहतसाब अदालत जे फ़ैसिले खे चैलेंज करे छॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल। नवाज़ शरीफ मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त संदसि तलबीअ जो इश्तिहार जारी करे आख़िरी मौक़ियो ॾिनो वियो। नैब बिना जवाज़ ऑपोज़िशन पार्टीज़ खे इंतकाम जो निशानो बणाए रही आहे। दरख़्वास्त में इश्तिहारी करार ॾियण वारो अदालती फ़ैसिलो कलअदम करार ॾियण जी ऐं नुमाइंदे ज़रिए ट्रायल जी इजाज़त ॾियण जी इस्तदा। साल 2019 में वधीक 261 जवाबदारनि जा नाला ECL में शामिल किया विया। मजमूई तौर करप्शन में मुलविस 1037 शख्सियतुनि जा नाला ECL में शामिल किया विया। नैब जी सालियानी रिपोर्ट में चयो वियो आहे त नैब लाहौर 67, नैब कराची 33, नैब मुल्तान 46, नैब सखर 33 ऐं नैब KPK 6 जवाबदारनि जा नाला ECL में शामिल कया। आसिफ अली ज़रदारी, मरियम नवाज़, शाहिद खाकान अब्बासी, एहसन इक़बाल, अकरम दुरानी, फ़रयाल टालपुर, शर्जील ना मेमण ऐं हमज़ा शहबाज जा नाला बि ECL में शामिल। रिपोर्ट में चयो वियो आहे त अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ जो ECL मां नालो 2019 में ख़ारिज कयो वियो हो। साल 2019 में मजमूई तौर ते 42 ॼणनि जा नाला ECL मां कढिया विया।
इंसानी हक़नि बाबति सेनेट जी स्टैंडिंग कमेटी नौजवान लेखक सारंग जोयो जी गुमशुदगी वारे मामले ते IG सिंध मुश्ताक महर ऐं मिसिंग पर्सन्स कमीशन जे चेयरमैन रिटायर्ड जस्टिस जावेद इकबाल खे सूमर ॾींहुं तलब करे वरितो। स्टैंडिंग कमेटी जे इजलास जी एजेंडा में सिंध मां लापता थियल माण्हुनि जो मसइलो बि शामिल। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ट्विटर ते बयान जारी कंदे चयो आहे त हुन मुस्तफ़ा नवाज़ खोखर खे हिदायत कई आहे त स्टैंडिंग कमेटी में सारंग जोयो जी गुमशुदगीअ वारो मामलो उथारियो वञे। उमीद त स्टैंडिंग कमेटी जो ईंदड़ इजलास सिंध में थींदो। इस्लामाबाद में समूरन अॾावती मंसूबनि लाइ एनवायरमेंटल प्रोटेक्शन एजेंसी जी मंजूरी लाज़मी करार। इस्लामाबाद हाई कोर्ट EPA जी मंजूरी खां सवाइ अॾावती कमु शुरू करण खां रोके छॾियो। वज़ीर आज़म जो ख़ुसूसी मुआविन मलिक अमीन असलम ऐं मौसमियाती तब्दीली वारे खाते जो सेक्रेटरी ईंदड़ ॿुधणी ते ज़ाती तौर तलब। इस्लामाबाद हाई कोर्ट CDA चेयरमैन आमिर अली अहमद खे बि 22 ऑगस्ट ते ज़ाती हैसियत में पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो। ॿुधणीअ दौरान चीफ जस्टिस अतर मिनुल्ला जो चवणु हो त हाणे असां अहिड़े मरहले ते पहुची विया आहियूं जो एहतिसाब जो अमल शुरू थियणु घुरिजे। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा ऐं माइक्रोसॉफ्ट जे बानी बिल गेट्स विच में फ़ोन ते राब्ते दौरान पोलियो खे मुंहुं ॾियण लाइ हिकमत अमली ते ॻाल्हियूं। ISPR जो चवणु आहे त बिल गेट्स वसीलनि जी घटिताईअ बावजूदि पोलियो ख़िलाफ़ वेड़ में पाकिस्तान जी कामयाबी जी साराह कई। बिल गेट्स जो चवणु आहे त पोलियो ख़िलाफ़ मुहिम में पाक फ़ौज जूं कोशिशूं साराह जोगियूं आहिनि। पाक फ़ौज हर जाइ ते पोलियो मुहिम जे रसाई खे यकीनी बणायो। पोलियो जे ख़ात्मे लाइ कोशिशुनि में पाकिस्तान सां भरपूर सहकार कयो वेंदो। आर्मी चीफ जो चवणु आहे त पोलियो मुहिम हिकु क़ौमी कॉज़ आहे। पाकिस्तान खे पोलियो फ्री बणाइण वारी मुहिम क़ौमी कोशिशुनि जो हिसो आहे ऐं NCOC ज़रिए वसीलनि जो सही नमूने इस्तेमालु कयो पियो वञे। सिंध में ॿारनि खे पोलियो खां बचाव लाइ 6 ॾींहनि वारी मुहिम जो आगाज़। कराची, हैदराबाद, सखर, मीरपुर ख़ास, लाड़काणो, खैरपुर ऐं नवाबशाह समेत ॿियनि शहरनि में मुहिम दौरान 5 सालनि खां घटि उमिरि जे 92,55,925 ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरिया वेंदा। सूबाई राजधानी कराची में 23 लख ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरण जो टारगेट मुक़रर। वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां कराची में ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरे मुहिम जो इफ़्तिताह। वज़ीर आला हाउस में तक़रीब दौरान ॿारनि खे तोहफ़ा बि ॾिना विया। वॾे वज़ीर अपील कई आहे त वालिदैन पंहिंजे ॿारनि खे माज़ूरी खां बचाइण जे लाइ पोलियो जा फुड़ा पीआरनि ऐं पंहिंजो फ़र्ज़ अदा कनि। असां सभिनी खे अहद करणु घुरिजे त पंहिंजे ॿारनि खे माज़ूरी खां बचाइणो आहे। सिहत खाते तरफ़ां समूरनि इस्पतालुनि में पोलियो वैक्सीन जी मौजूदगी यकीनी बणाइण जी हिदायत। आचर ॾींहुं बि इस्पतालूं खुलियल रखण जो फ़ैसिलो। बलूचिस्तान जी दरगाह हज़रत बिलावल शाह नूरानी अलमारूफ दरगाह शाह नूरानी 5 महीननि खां पोइ ज़ाइरीन लाइ खुली वई। सिंध सूदो पाकिस्तान जे ॿियनि सूबनि मां लखे पांधीअड़नि जी आमद जो सिलसिलो शुरू। दरगाह जी सिक्योरिटी ऐं SOPs ते अमल लाइ पुलिस सूदो लेवीज़ अहलकार बि मुक़रर। दरगाह खे 5 महीननि खां लॻल तालो खोलण बैदि ज़ाइरीन लाइ लंगर जो बि इंतज़ाम कयो वियो। सेवण दरगाह कलंदर लाल शहबाज़ सुभाणे खुली वेंदी। पांधीअड़नि ऐं अक़ीदतमंदनि खां SOPs ते अमल कराइण लाइ इंतज़ाम मुकमल। दरगाह जे दरवाज़नि ते सैनिटाइज़र्स लॻाया वेंदा। पुलिस बि मुक़रर। माज़ूर माण्हुनि खे माज़ूर न सॾियो वञे। माज़ूर लफ़्ज़ इस्तेमालु करण सां इज़त नफ़्स मजरूह थींदी आहे। सुप्रीम कोर्ट वफ़ाक़ ऐं सूबाई हुकूमतुनि लाइ सरकारी सतह ते माज़ूर लफ़्ज़ जे इस्तेमाल ते पाबंदी लॻाए छॾी। सुप्रीम कोर्ट जो चवणु आहे त सरकारी ख़तो किताबत, सर्कुलर्स ऐं नोटिफिकेशन्स में माज़ूर लफ़्ज़ न लिखियो वञे। डिसेबल जी जाइ ते पर्सन विद डिसेबिलिटी या पर्सन विद डिफरेंट एबिलिटीज़ लिखियो वञे। आइन माज़ूर माण्हुनि खे आम माण्हुनि जेतिरा हक़ ॾिए थो। डिसेबल पर्सन्स ऑर्डिनेंस मूजिबि कंहिं बि शोबे में 200 कोटा माज़ूर माण्हुनि लाइ मख़सूस आहे। मुआशिरे में माज़ूर माण्हुनि खे हिकारत जी नज़र सां ॾिठो वेंदो आहे ऐं आम तासुर आहे त माज़ूर माण्हू को बि कमु सही नमूने नथा करे सघनि। सुप्रीम कोर्ट लाहौर हाई कोर्ट जे फ़ैसिले खे कलअदम करार ॾींदे 1 महीने में माज़ूर कोटा तहत भर्तियूं करण जो हुकुम ॾेई छॾियो। मुल्तान में सीनियर एलिमेंट्री स्कूल एजुकेटर लाइ माज़ूर कोटा ते अप्लाई कंदड़ उबैदुल्ला लाहौर हाई कोर्ट जे फ़ैसिले खे सुप्रीम कोर्ट में चैलेंज कयो।
रानीपुर थाने जे लॉकअप में कैदियुनि में छेड़े दौरान क़त्ल केस में गिरफ़्तार जवाबदार मारिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त लॉकअप अंदरि कैदियुनि में मामूली ॻाल्हि तां छेड़ो थियो, जंहिं दौरान जवाबदार हाजी राजपर मियां बख़्श शाहाणी खे लोही शीखूं हयूं। मियां बख़्श शाहाणी खे ॻणती जोगी हालत में गंबट अस्पताल नियो पियो वियो त रस्ते में ई दम ॾेई छॾियो। मारिजीवल कैदी खे कुझु ॾींहंनि अंदरि खां क़त्ल केस में गिरफ़्तार कयो वियो हो। एसएसपी ख़ैरपुर वाक़े जो नोटिस वठंदे रानीपुर थाणे जे एसएचओ वॾे मुंशी ऐं हिकु अहलकार खे मुअतल करे छॾियो। मामले जी जांच करे रिपोर्ट पेश करण जी हिदायत। कराची के डिफेंस वाले इलाके में ब चीनी शहरी पाण में विढ़ी पिया। चाकू लॻण सबब एक चीनी शहरी मरणिंग जिना अस्पताल मुंतकिल। पुलिस वाक़े जो केस दाख़िल करे वरितो। एसएसपी साउथ जो चवणु आहे त चीनी शहरी मामूली ॻाल्हि तां पाण में विढ़ी पिया त हिकु ॼणो चाकू लॻण जे नतीजे में ज़ख़्मी थियो। कराची में खौफनाक हादसे में मीरपुर माथेलो वासी शागिर्द फौत थी वियो। मोटरसाइकिल ऐं कार जे टक्कर में एनएडी यूनिवर्सिटी जो शागिर्द ज़मीर हुसैन खोसो फौत। पनवाकिल भरिसां तेज़ रफ़्तार ट्रॉलर मोटरसाइकिल ते चढ़ी वियो। नौजवान मरणिंग हालत में सखर अस्पताल मुंतकिल। ठुल भरिसां सारियाले फसल मां पीरसन पोरहत जो लाश जी ॻोठ गुलशेर कुंदराणी वासी पोरहत इब्राहिम कुंदराणी तौरु सुञाणप। पुलिस लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल करे छॾियो। पोरहत जे वारसनि जो चवणु आहे त इब्राहिम खे वहशियाणे तशद्दुद जो निशानो बणाए क़त्ल कयो वियो आहे। जांच करे जवाबदार गिरफ़्तार करण जो मुतालबो। दात लगारी भरिसां पीरसन मोहम्मद मुराद लाशारी जो लाशत। पुलिस जो चवणु आहे त पीरसन जो लाश 2 ॾींहं पुराणो आहे। पोस्टमार्टम बाद मौत जा कारण मालूम थी सघंदा। ख़ैरपुर जो इलाइक़े बबलडोए वेझो दरगाह जुम्मन शाह वटि पीरसन जो लाशत कयो वियो। लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल। लाश जे दौड़ वासी पीरसन गुलज़ार जट तौरु सुञाणप। काज़ी अहमद भरिसां पाणी जी ढंढ में लाशत ॻोठ माही जतोई वासी मंज़ूर जतोई तौरु सुञाणप थी। कश्मोर में समाजी अॻवान ऐं टाउन चेयरमैन जो नंढो भाउ एहसान खोसो खंभिजी वियो। कश्मोर पुलिस पंजाब पुलिस ख़िलाफ़ केस दाख़िल करण खां इनकार करे छॾियो। खंभिजी वियल एहसान खोसो जा वारिस राजनपुर लाइ रवाना। नौजवान जे वारसनि जो चवणु आहे त गाड़ी में सवार पंजाब पुलिस जा अहलकार कश्मोर पुलिस खे इतला ॾियण बिना एहसान खोसो खे गिरफ़्तार कया विया आहिनि। उडेरोलाल पुलिस 7वीं क्लास जे शागिर्द खे मंशियात केस में गिरफ़्तार करे हथकड़ियूं लॻाए छॾियूं। नींगर शाहिद ख़ासकेली जे वारसनि तरफ़ां नसरपुर रोड ते पुलिस ख़िलाफ़ मुज़ाहिरो। शागिर्द जे वारसनि जो चवणु आहे त पुलिस बिना जवाज़ चढ़ाई कई ऐं मेन पुड़ियूं विकिरो करण जे इल्ज़ाम में नींगर खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ख़ौफ़ आहे त नींगर ते तशद्दुद कयो वेंदो। शागिर्द जे वारसनि तरफ़ां आला इख़्तियारनि खां नोटिस वठी इंसाफ़ ॾियण जो मुतालबो। जैकबाद भरिसां ॻोठ आचर बिरोही में कारहं जी तौमत में बिटी क़त्ल जो केस दाख़िल। आबाद थाणे ते एसएचओ जी फ़रियाद ते मक़तूलनि फौज़िया बिरोही जे भाउ सूदो ॿिनि जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार ग़ुलाम हुसैन बिरोही 2 ॾींहं अॻु कारहं जे इल्ज़ाम में पंहिंजी भेण फौज़िया खे क़त्ल करण बाद नौजवान वकील बिरोही खे गोलियुनि जो खाॼ बणायो हो। जवाबदार अञा ताईं पुलिस जी पकड़ में न अची सघिया। गौसपुर मां अगवा थियल चौकीदार अब्दुल हादी मीर बहर जे वारसनि जो लाड़काणे में एहतजाज। औरतुनि ऐं ॿारनि सूदो। मुज़ाहिरे दौरान मछल माण्हुनि जा पुलिस ख़िलाफ़ नारा। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त नौजवान अब्दुल हादी मीर बहर मच्छीअ जे फार्म ते चौकीदारी करे रहियो हो त गुज़िरियल ॾींहुं धाड़ेल खेसि अगवा करे विया। पुलिस हेल ताईं संदसि पतो न लॻायो आहे ऐं नईं वरी धाड़ेलनि ख़िलाफ़ का कार्रवाई कई। मुज़ाहिरीन सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान IG सिंध वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं ॿियनि आला इख़्तियारनि खां नोटिस वठण जो मुतालबो कंदे चयो आहे त हू ग़रीब आहिनि। ख़दशो आहे त भुंग न मिलण ते धाड़ेल नौजवान हादी मीर बहर खे क़त्ल करे छॾींदा। सालियापट भरिसां नारा केनाल में नींगरी खे मुबैना तौरु वागुन जे ॻीह वञण वारे वाक़े जो इतला मिलण बावजूदि इंतज़ामिया हरकत में न आई।
ॻोठ ताजो फार्म वटि 8 वरनि जी नींगरी लीला जे वारसनि ऐं इलाइक़े वासियुनि तरफ़ां ॿिए ॾींहुं बि पंहिंजी मदद पाण तहत कैनाल में ॻोल्हा जारी। नींगरी जे वारसनि जो चवणु आहे त नींगरी लीला गुज़िरियल ॾींहुं नारा कैनाल जे किनारे ते थाम धोई रही हुई त वाॻू खेसि ॻीही वियो। वाॻूअ जी मौजूदगीअ बाबति इतला ॾियण बावजूदि वाइल्ड लाइफ खातो हरकत में न आयो आहे। इंतिज़ामिया ॿिए ॾींहुं बि नींगरी जी ॻोल्हा लाइ का बि मदद न कई। ऐं दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि में फसल नास करे ग़िज़ाई बहरान पैदा कंदड़ माकड़ जे ख़ात्मे लाइ नवां साइंसी दग खुलण जी उमीद। साइंसदाननि माकड़ जे कटकनि जी सूरत में गॾिजण जो हिकु ॿियो कारण दरियाफ़्त करे वरितो। साइंसदाननि जो चवणु आहे त माकड़ पंहिंजी पोयनि ॿिनि यंगुनि ज़रिए 4VA नाले सां कीमियाई मादो जारी करे थी, जेको एंटीना जियां ॿियनि माकड़नि ताईं पैगाम पहुचाए खेनि हिकु जाइ ते गॾु थियण जो पैगाम ॾिए थो। जनरल नेचर मैगज़ीन में शाया थियल तहक़ीक़ में चयो वियो आहे त इंसानी तारीख़ में आयल तबाहकारियुनि में ॿोॾ ऐं ॾुकार जियां माकड़ बि मुख्य किरदारु अदा कयो आहे। माकड़ जी ॼंगुनि मां ख़ारिज थींदड़ कीमियाई मादे जी दरियाफ़्त सां माकड़ जे ख़ात्मे बाबति जदीद तरीक़ा ईजाद करण लाइ नवां दग मिली विया आहिनि। घटि में घटि 4 खां 5 माकड़ गॾिजी कीमियाई मादो 4VA ख़ारिज कनि त ॿियनि माकड़नि खे कटकनि जी सूरत में हिकु हंधि गॾिजण जो मौक़ो मिली वेंदो आहे। अस्सलामुअलैकुम टाइम न्यूज़ सगत मां हमीर शेख हेडलाइन ज़वानी थियूं तफ़सीली ख़बरूं न ब्रेक खां।